नालो खुशबू आहे। मां राज नौशहरे जी आहियां। राबिया सेंटर वटि रहंदा आहियूं असांजे घरां। जीअं त 4 महीना अॻु मुंहिंजी शादी कलोड़नि में थी आहे, मोरे जान। उन खां बावजूदि बि मुंहिंजो मुड़ुस जो नालो अली रज़ा जी। उहो मुंहिंजो मुड़ुसु लोंडेबाज़ आहे, लोफर आहे। उनजे बावजूदि हू मूंखे ॿिनि बि कम ते लाहिनि पिया। मूं जवाबु ॾिनो उन त मूं त तमामु तशदुद कयनि। उनजे बावजूदि बि हुनजे जेके पीउ आहे उन मूंखे मूं ते हथ विधा आहिनि। उन त मूं जवाबु ॾिनो। उनजो नालो आहे मुमताज़ कलोड़ो जी। ऐं उन्हनि सां ॿियो आहे निसार कलोड़ो, जेको हिननि सां गॾु आहे। जेके मिली मूंखे धमकियूं ॾेई था वञनि, मौतमार धमकियूं था ॾियनि। उनजे बावजूदि मुंहिंजो मोरे में मुंहिंजो भाउ रहंदो आहे, मुंहिंजी भेण बि आहे। हिते बि मुंहिंजो भाउ रहंदो आहे। उनजे बावजूदि उन्हनि खे या मुंहिंजे भाइरनि खे कुझु बि थियो उन जा ज़िम्मेवार इहे ई आहिनि। मूंखे ज़रदारनि जी लुंडनि जूं ऐं ॿियनि जूं घणनि जूं धमकियूं ॾेई अथनि, डॉक्टर मज़हर जूं। जे कुझु बि कई त असां डॉक्टर मज़हर खे चई ऐं तोखे घरां खणाईंदासीं, तो ते हमिलो कंदासीं ऐं तुंहिंजे भाइरनि खे नुक़सानु ॾींदासीं। जे मूंखे मुंहिंजे भाइरनि खे मुंहिंजे घर वारनि खे कुझु बि थियो उन जा ज़िम्मेवार इहे आहिनि। मुमताज़ कलोड़ो, अली रज़ा ऐं निसार कलोड़ो।